इन्नल हम्दलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल फला हादिय लहु अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु मन युतिइल्लाह व रसूलहु फ़क़द रशद वहतदा व मन यअसिल्लाह व रसूलहु फ़क़द ज़ल्ल व गवा अम्मा बअदु फ़इन्न खैरल हदीस किताबुल्लाह व खैरल हदी हदी मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शर्रल उमूरि मुहदसातुहा व कुल्ल मुहदसतिन बिदअह व कुल्ल बिदअतिन ज़लालह व कुल्ल ज़लालतिन फिन्नार। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। फ़अऊज़ु बिल्लाहिस समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम मिन हम्ज़िही व नफ़्ख़िही व नफ़्सिही वयस्अलूनका अन ज़िल क़रनैन क़ुल सअतलू अलैकुम मिन्हु ज़िक्रा इन्ना मक्कन्ना लहू फ़िल अर्ज़ि व आतैनाहु मिन कुल्लि शैइन सबबा। रब्बि शरह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। तमाम तारीफ़ों, तमाम तस्बीहात, तहलीलात, तहमीदात अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे लाए जो कुल कायनात जो खालिक मालिक पालनहार परवरदिगार वहदहू ला शरीका है।
दुरूद ऐं सलाम ला तादाद सलातूं रहमतूं खुसूसन इमाम कायनात खातमुल अंबिया वल मुरसलीन रहमतुल लिल आलमीन जनाब हज़रत मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिहि व मन तबिअहुम बि इहसानिन इला यौमिद्दीन। बिरादरान इस्लाम, कुरान करीम मां पंद्रहें पारे मां सूरत अल असरा, सूरत अल कहफ, सूरत कहफ जी आयत नंबर 83 ऐं 11 रुकू जंहिंजूं ही ॿ टे मूं आयतूं तिलावत कयूं आहिनि। हिन मुख़्तसिर टाइम में इंशाअल्लाह इन्हनि ई आयतुनि मां सूरत कहफ जे 11हें रुकूअ मां बयान थींदो। सूरत कहफ ही उहा सूरत आहे जंहिंखे ख़ासि करे जुमातुल मुबारक जे ॾींहुं तिलावत कयो वेंदो आहे। हूअं बि तिलावत करण वारा तिलावत कंदा आहिनि, पर जुमातुल मुबारक जे ॾींहुं जिनखे मालूम आहे उहे ज़्यादा सूरत कहफ तिलावत कंदा आहिनि जुमे जे ॾींहुं, छो त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन इन सूरत जी फज़ीलत बयान कंदे पाण फरमायो ही सूरत कहफ उहा सूरत आहे जंहिंजूं 10 आयतूं जंहिं यादि कयूं, इब्तिदाई शुरूअ वारियूं 10 आयतूं अल्लाह ताला उनखे दज्जाल जे फितने खां बचाईंदो। अॼु जुमातुल मुबारक जो ॾींहुं छंछर जी रात मगरिब खां बाद में ही प्रोग्राम अल्हम्दुलिल्लाह शुरू थियो। हिन रुकूअ जे अंदर 11हें रुकूअ में अल्लाह ताला हिकु वक्त जे हुक्मरान जो ज़िक्र फरमायो आहे ऐं ही हुक्मरान जेको अल्लाह ताला हिनखे हुकूमत अता कई, अल्लाह ताला हिनखे सुल्तनत अता कई, दुनिया जे अंदर जेके बि हुक्मरान आया हिन जेतिरी हिन अर्ज़ हिन ज़मीन में कंहिंखे बि अहिड़ी बादशाही न मिली हुई। इंसाफ वारो ही बादशाह जंहिंखे सिकंदर ज़ुल्करनैन चयो वियो, हालांकि सिकंदर ज़ुल्करनैन ॿियनि जो बि तज़किरो थियो आहे, लेकिन ही जेको ज़ुल्करनैन सूरत कहफ में आहे, ही हिकु अल्लाह जो नेक बानू, तौहीद परस्त, इंसाफ करण वारो, अल्लाह ताला इनखे वॾो सफ़र करायो हो ज़मीन जो, ऐं उन सफ़र जो अल्लाह ताला सारो बंदोबस्त सामान ॾिनो हुयो त हिन सामान सां हिन सिपाह सां तूं मग़रिब खां वठी मशरिक़ ताईं सफ़र करे सघीं थो, यानी सिज लहण उभरण खां वठी लहण ताईं जंहिं जगह तां सिज उभरे थो
वरी सिज लहे थो, एतिरो सफ़र मशरिक़ खां मग़रिब ताईं, ऐं इहा सारी बादशाही अल्लाह ताला हिन खे अता कई। पोइ हिन सफ़र शुरू कयो। हिन जो वाक़ियो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन खां सवाल कयो वियो त असांखे ज़ुल्करनैन जो वाक़ियो ॿुधा, यानी उन सियाह शख़्स जो। हुननि नालो कोन वरितो। मुशरिकीन मक्का सवाल करण वारा हुआ, ऐं इन्हनि मुशरिकीन मक्का खे पढ़ाइण वारा मदीने जा यहूदी हुआ। मुशरिकीन मक्का चवण लगा, असां मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे कीअं आज़मायूं? असां त हिन जो इनकार करे वेठा आहियूं। असांखे कीअं ख़बर पवे त ही सचो आहे नबी या ग़लत बयानी थो करे? पोइ मके जा चंद सरदार उन्हनि मशवरो कयो त तव्हां वञो मदीने में, यसरिब वञो। मदीने जा यहूदी मशहूर आहिनि, उन्हनि खे अॻियनि किताबनि जो बि इल्मु आहे। तव्हां वञी उन्हनि खां पुछो त असांजो मके में बहस हली रहियो आहे, झगड़ो हली रहियो आहे मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां। तव्हांखे को हिन जो इल्मु आहे त हीउ नबी सचो आहे या न? यहूदिन चयो त असां तव्हांखे टे ॻाल्हियूं था ॿुधायूं। टे सवाल कयो उन खां, अगरि सचो हूंदो त तव्हांखे ॿुधाईंदो, अगरि न ॿुधाए सघियो त पोइ ग़लति बयानी थो करे। टे सवाल हुन खां कयो। हिकिड़ो सवाल गार वारे नौजवाननि जे बारे में, उहे जवान केर हुआ जेके गार जे अंदर रहिया। नंबर 2, उन सियाह जो असांखे मालूम करा ॿुधा, उहो सियाह कहिड़ो हुयो, सफ़र करण वारो कहिड़ो शख़्स हुयो जंहिं हिन ज़मीन ते मशरिक़ खां मग़रिब जो सफ़र कयो। ऐं टियों सवाल हिन खां इहो कयो रूह जे बारे में, त रूह छा आहे? बाज़ तफ़सीरनि में टियों सवाल यजूज ऐं माजूज क़ौम जो हुयो। हिननि चयो ठीकु आहे, असां इहे सवाल वञी था कयूं मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां, ॾिसूं त असांखे जवाब छा थो ॾे। पोइ ही गॾिजी आया अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन वटि। चवण लॻा, ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ऐं मुहम्मद असांखे इन सवालनि जा जवाब ॾे। गार वारा शख़्स केर हुआ, ऐं उहो सफ़र करण वारो शख़्स जंहिं मशरिक़ खां मग़रिब ताईं सफ़र कयो, ऐं रूह जे बारे में असांखे ॿुधा। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन हुननि खे चयो, आउं सुभाणे तव्हांखे ॿुधाईंदुसि। छो त अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जा ॻाल्हि कंदा हुआ वही जे ज़रिए, अल्लाह ताला जे तरफ़ां वही थींदी हुई। अल्लाह जे रसूल खे अॻ में इहो इल्मु न हुयो, यानी मालूम न हो, तॾहिं फरमायो सुभाणे तव्हांखे ॿुधाईंदुसि। अगरि जेकॾहिं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ग़ैब जो इल्मु हुजे हा, ऐं इन्हनि टिनी सवालनि जो जवाब ॾियणु उन वक़्तु या मालूम हुजे हा, पाण उन्हनि खे इंतज़ार न कराइनि हा। हू दुश्मन हा, हू इम्तिहान वठण आया हा, पर अल्लाह जे रसूल फरमायो, आउं सुभाणे तव्हांखे ॿुधाईंदुसि। सुबुह थी वई, आया गॾिजी त अॼु ॾिसूं त असांखे छा थो ॿुधाए। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन उन्हनि खे कुझु बि न जवाबु ॾिनो। हिकिड़ो ॾींहुं गुज़रियो, ॿियो ॾींहुं गुज़रियो, टियों ॾींहुं गुज़रियो, 4 ॾींहं, 5 ॾींहं, ताके 15 ॾींहं थी विया। ही अॻ में ई दुश्मन हा, मुखालिफ़ हा, मज़ाक़ूं करण लॻा।
चवण लॻा जे तूं अल्लाह जो नबी सचो हुजी हा तूं असांखे उन वक़्तु ई ॿुधाई हा, इंतज़ार छो पियो कराई? अल्लाह जे रसूल खे वही जो इंतज़ार आहे, पाण परेशान थी विया, अल्लाह ताला खां दुआ घुरनि था, मुंहिंजा अल्लाह मूंखां कहिड़ी ग़लती थी आहे, का कोताही थी आहे जो अञा ताईं वही न आई आहे जो हिननि मुखालिफ़नि जे सवालनि जा जवाब ॾियां। हीअ अहम ॻाल्हि आहे उन्हनि भाइरनि जे लाइ जेके चवनि था त ग़ैब जो इल्मु अल्लाह खां सवाइ नबियनि खे बि हो, वलियनि खे बि आहे, ॿियनि खे बि आहे, मौजूद पीरनि फ़क़ीरनि खे बि ग़ैब जो इल्मु आहे, साईं खे ही इल्मु आहे, ही इल्मु आहे, अल्लाह जे रसूल खां वधीक कोई न आहे। 15 ॾींहंनि ताईं वही मुनक़ता आहे, इन सवालनि जो जवाब न आयो। अल्लाह ताला बि प्यारे पैगंबर खे हिकु नसीहत करणु पियो चाहे, ऐं मुंहिंजा प्यारा हबीब तो जॾहिं हिननि खे चयो त आऊं सुभाणे तव्हांखे ॿुधाईंदुसि, इन में तो अल्लाह खे यादि न कयो, मतिलबु तो इंशा अल्लाह छो न चयो? हर कम अल्लाह ताला जे हथ में आहे, हर ख़बर जो इल्मु अल्लाह ताला खे आहे। तव्हां पंहिंजे तरफ़ां चयो त आऊं ॿुधाईंदुसि सुभाणे, तव्हां बि वही जा मुंतज़िर आहियो, तव्हां बि अल्लाह जे अॻियां मुहताज आहियो। अल्लाह ताला अगरि वही मोकिले त ठीकु आहे, का ॼाण ॾे त ठीकु आहे, जे न त तव्हांखे बि ख़बर न आहे। अल्लाह ताला इहा नसीहत कई ऐं हिन पूरी मखलूकात खे पंहिंजे ॿाननि खे क़यामत ताईं सम्झायो त जेका ग़ैब जी ख़बर असां पंहिंजे नबियनि खे ॾियूं था उहे ॿुधाइनि था, बाक़ी जेकॾहिं का ख़बर अल्लाह जे तरफ़ां उन्हनि खे नथी ॿुधाई वञे त उहे पंहिंजे मर्ज़ीअ सां का बि ख़बर ॿुधाए नथा सघनि, को बि इल्मु ग़ैब जो रखी नथा सघनि। नेठ अल्लाह ताला जे तरफ़ां वही नाज़िल थी। अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो वला तक़ूलन्न लिशैइन इन्नी फाइलुन ज़ालिका गदा इल्ला यशा अल्लाहु वज़कुर रब्बका इज़ा नसीत वक़ुल असा अन यहदियनि रब्बी लिअक़रब मिन हाज़ा रशदा। ऐ मुंहिंजा प्यारा मोहम्मद अरबी अलैहिस्सलातु वस्सलाम, तू ईअं न चओ त आऊं तव्हांखे सुभाणे ॿुधाईंदुसि। सूरत कहफ 15 सिपारो खोले ॾिसो, अल्लाह ताला फरमाए थो तूं पंहिंजी मर्ज़ी सां ईअं न चओ ते तुंहिंजी मर्ज़ी न हलंदी। अल्लाह जो अख्तियार आहे, अल्लाह ताला बेपरवाह बादशाह आहे। प्यारा पैगंबर, प्यारा हबीब, तो ईअं छो चयो त आऊं तव्हांखे सुभाणे ॿुधाईंदुसि? तू चई हा मगर जेका अल्लाह ताला जी मर्ज़ी, इल्ला यशा अल्लाह, ऐं इंशा अल्लाह तव्हांखे सुभाणे ॿुधाईंदुसि। त अल्लाह ताला देर ई न करे हा वही नाज़िल थी वञे हा, उन ई वक़्तु जिब्राइल अमीन खे मोकिले हा अल्लाह रब्बुल आलमीन, उन ई वक़्तु वही वारे फ़रिश्ते खे मोकिले करे सारे 3 सवालनि जो जवाब अल्लाह ताला ॿुधाए छॾे हा। पर इहा सम्झाणी ही त आईंदा हर कम में इंशा अल्लाह न भुलायो। जॾहिं बि यादि अचे इज़ा नसीत वक़ुल असा, जॾहिं तूं भुलिजी वञी अल्लाह खे यादि कर ऐं ही कमु कंदुसि, ऐं इंशा अल्लाह तूं न चई, जॾहिं तोखे यादि अचे उन वक़्तु चओ। हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाहु अन्हुमा फरमाइनि था, कंहिं शइ जो तूं कसम खणी न ऐं ही कमु कंदुसि, तोखे इंशा अल्लाह विसरी वञे, साल खां पोइ तोखे यादि अचे न, पोइ चई छॾ इंशा अल्लाह। छो त अल्लाह ताला फरमाए थो जॾहिं तोखे यादगिरी आई उन वक़्तु तूं अल्लाह खे यादि कर। असां जेको कुझु कमु कंदा आहियूं जाइज़ कमु आहे, जेको कुझु चवंदा आहियूं इंशा अल्लाह चवंदा ई कोन आहियूं, पोइ उनजी उबतड़ कम थियो वञनि, पोइ चवंदासीं मुश्किलात छो थी वई, ही कमु छो न थियो। इंशा अल्लाह जा उहे अल्फाज आहिनि। सही बुखारी में अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, हज़रत सुलेमान बिन दाऊद अलैहिस्सलाम के भी इंशा अल्लाह चवण विसरी वियो हो।
उन वक्त जॾहिं हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम चयो अज रात आऊं तमाम घर वारिन सां मिलंदुसि। सही बुखारी में हदीस, सही मुस्लिम में मुत्तफ़क़ुन अलैहि रिवायत आहे। अज 70 मुंहिंजो घर वारियूं उन्हनि सां अज रात मुलाक़ात कंदुसि। ॿी रिवायत में 99 घर वारियूं, टी रिवायत में 100 घर वारियूं हुयूं। चई अज रात आऊं 100 घर वारियुनि सां मिलंदुसि। अल्लाह ताला हर एक घर वारी मां मूंखे औलाद ॾींदो, पुट ऐं औलाद ॾींदो। इहे सारे जा सारा मुंहिंजा पुट जिहाद जे मैदान में शह सवार बणजी घोड़नि ते सवार थी जिहाद फी सबीलिल्लाह कंदा। इहो ई इरादो कई, हिकु बहितरीन इरादो आहे हज़रत सुलेमान नबीउल्लाह जो। उन रात पंहिंजे इरादे जे मुताबिक़ तमाम घर वारियुनि सां मिलियो आहे। अल्लाह ताला कंहिं मां बि औलाद न ॾिनो सवाइ हिकिड़ी घरवारी जे। उन मां बि उहो जेको ॿार थियो सो अधूरो ॿार हुयो। नबी अलैहिस्सलाम जिन फरमायो फवल्लज़ी नफ्सु बियदिही लौ काल इंशाअल्लाह। जेकॾहिं सुलेमान अलैहिस्सलाम रात वारी ॻाल्हि में इंशाअल्लाह चवे हा, अल्लाह जो कसम आहे जंहिंजे हथ में मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जान आहे, अल्लाह ताला उन जे मक़सद खे पूरो करे छॾे हा। पर उन इंशाअल्लाह विसारे छॾियो। अल्लाह ताला फरमायो जेको कुझु चाहियो था उहो मुंहिंजे अख़्तियार में आहे, तव्हां पंहिंजी मर्ज़ी नथा हलाए सघो। उन जे लाइ तव्हां इंशाअल्लाह चवंदा कयो। त नबी अलैहिस्सलाम जिन खे पोइ इन सूरत कहफ नाज़िल थी। उन्हनि मुशरिकीन मक्का जे सवालनि जा जवाब सूरत कहफ में पहिरीं असहाब कहफ जो ज़िक्र आहे। उन खां पोइ ज़ुल्करनैन इन बादशाह जो ज़िक्र आहे ऐं उन जो टियों सवाल सूरत अल असरा बनी इसराइल में आहे। ही ॿई सूरतूं जुड़वा सूरतूं। उनखे इहो चयो वियो आहे त जारियूं सूरतूं, यानी सूरत अल असरा ऐं सूरत कहफ ॿई गॾु आहिनि ऐं उन्हनि जे सवालनि जा जवाब इन्हनि ॿिन्ही सूरतुनि में। ॿ जवाब सूरत कहफ में, हिकिड़ो जवाब सूरत बनी इसराइल में, सूरत अल असरा में। त आऊं ज़िक्र कंदुसि उहो हिकु जवाब अल्लाह जे रसूल जो। ज़ुल्करनैन केरु हुयो? उहो कहिड़ो बादशाह आहे? वयसअलूनक अन ज़िल क़रनैन कुल सअतलू अलैकुम मिन्हु ज़िक्रा इन्ना मक्कन्ना लहू फिल अर्ज़ि वआतैनाहु मिन कुल्लि शैइन सबबा फअतबअ सबबा। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो तोखां पुछंदा है मुंहिंजा प्यारा पैगंबर ज़ुल्करनैन जे बारे में। तोखां पुछा था कनि, तोखां सवाल था कनि ज़ुल्करनैन जे बारे में। चओ त ज़ुल्करनैन उहो आहे जंहिंखे असां हिन ज़मीन ते हिकु वॾी बादशाही ॾिनी हुई ऐं उन बादशाही में सफ़र करण जे लाइ हिकु वॾो सामान ऐं असबाब ॾिनासीं। हिन पंहिंजो सिपाह तयारु कयो आहे, वॾो सफ़र आहे। सिज लहण खां वठी सिज उभरण ताईं थो निकिरे। पंहिंजा सिपाही पंहिंजा ख़ादिम सभु गॾु थो करे, पंहिंजा सारा सफ़र जा सामान खणी निकितो आहे। हत्ता इज़ा बलग मग़रिब अश-शम्स वजदहा तग़रुबु फी ऐनिन हमियतिन व वजद इंदहा कौमा। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो हलियो जंहिं जगह ते ॾिठई त सिज लहे पियो हिकु पाणीअ जे चश्मे में, जेको तमाम गदलो पाणी आहे। मिट्टीअ में भरियल चिक में उहो गदलो पाणी आहे, उन में सिज लही रहियो आहे। मग़रिब जो टाइम आहे, उन जगह ते हिन हिकिड़ी क़ौम ॾिठी आहे।
उहा क़ौम ज़ुल्म करण वारी क़ौम आहे, ॾाढी क़ौम आहे, मिस्कीननि ऐं ग़रीबनि जे मथां ज़ुल्म करण वारी क़ौम आहे। उन वक़्तु उन सां जिहाद जो ऐलान करे ऐं कामयाबी अता कई, कामयाबी हासिल कई, फतह याब थी वियो। अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो है ज़ुल्करनैन इम्मान तुअज़िब व इम्मान तत्तखिज़ फ़ीहिम हुस्ना क़ाल अम्मा मन ज़लम फसौफ़ नुअज़्ज़िबु सुम्मा युरद्दु इला रब्बिही फयुअज़्ज़िबु अज़ाबन नुक्रा। ऐ ज़ुल्करनैन जेकॾहिं तूं चाहीं त इन्हनि खे अज़ाब करी, इन्हनि खे तूं पंहिंजे मुताबिक़ सज़ा ॾी त तब तोखे अख़्तियार आहे। जेकॾहिं इन्हनि खे आसान तरीक़े सां माफ़ करे छॾी त बि तोखे अख़्तियार आहे। जेकॾहिं दुनिया जे अंदरि इन्हनि खां को फिदियो वठी त बि तोखे अख़्तियार आहे। अल्लाह ताला फरमाए थो तो ज़ुल्म खे ख़तमु करण जे लाइ जिहाद कयो आहे। इन ॾाढी क़ौम खे तो कामयाबी सां फतह याब तूं बणिजी चुको आहीं। हाणे तुंहिंजो अख़्तियार आहे त या त इन्हनि खे माफ़ करी या इन्हनि खे सज़ा ॾी। उन वक़्तु ज़ुल्करनैन बादशाह छो त इंसाफ़ वारो हुयो, हलियो हो ज़ुल्म के ख़त्म करण जे लाइ, अल्लाह ताला जी बादशाह कुदरत के ज़ाहिर करण जे लाइ। उन वक़्तु उन क़ौम खे छा थो चवे, चए थो क़ाल अम्मा मन ज़लम फसौफ़ नुअज़्ज़िबुहु सुम्मा युरद्दु इला रब्बिही फयुअज़्ज़िबु अज़ाबन नुक्रा। जेको बि ज़ुल्म न छॾींदो, जेको बि इन खां पोइ ज़ुल्म खां तौबह ताइब न थींदो, ज़ालिम बणिजी करे रहंदो, उनखे असां सज़ा बि ॾींदासीं। अहिड़ी त उनखे सज़ा मिलंदी जो यादि कंदो हिते आऊं दुनिया में उनखे सज़ा ॾींदुसि ऐं आख़िरत में वरी अल्लाह ताला उनजे लाइ सज़ा जो इंतज़ाम कयो आहे। अल्लाह ताला बि उनखे अज़ाब कंदो। पर अम्मा मन आमन व अमिल सालिहन फलहु जज़ानिल हुस्ना व सनक़ूलु लहु मिन अमरिना युस्रा। पर जंहिं ईमान आंदो, हाणे तव्हां मग़लूब थी चुका आहियो, अल्लाह ताला असांखे कामयाबी ॾिनी आहे। हाणे जंहिं ईमान आंदो, अल्लाह ताला ते ईमान, अल्लाह जी वहदानियत ते ईमान, अल्लाह जी तौहीद खे अख़्तियार कंदो ऐं उन तौहीद खे अख़्तियार करण खां बाद में अमल सालिह कंदो, उन्हीअ जे लाइ त बहितरीन जज़ा हूंदी, बहितरीन बदिलो। असां उनखे वॾियूं सहूलतूं ॾिनियूं वेंदियूं, हू मोमिन बानू बणिजी वेंदो। पर उनजे हर मामले खे असां आसान बनाईंदासीं। ज़ुल्करनैन इहो ऐलान कयो, उन क़ौम खे शिकस्त ॾिनई। उतां खां हाणे वरी अॻिते सफ़र जारी आहे। सुम्मा अतबअ सबबा हत्ता इज़ा मतलिअ अश-शम्स वजदहा ततलु अला क़ौमिन लम नजअल लहा मिन दूनिहा सितरा। उतां खां वरी सफ़र शुरू कई। हलंदे हलंदे जंहिं जॻह ते सिज उभरे पियो, हिन जो सफ़र जारी आहे। सिज लहण खां वठी हाणे मग़रिब जो सिज लहंदो आहे, यानी उलहंदे सिज लहंदो आहे, उभरंदे वरी उभरंदो आहे। केतिरो फ़ासिलो आहे। वरी उभरंदे वञी पहुतो आहे। उते ॾिठई त हिकु अहिड़ी क़ौम आहे जेका क़ौम एतिरो नथी ॼाणे त घर बनायूं, छत बनायूं, लिबास पायूं, न घर न छत न कमरो। जेॾी महिल सिज उभरे उनजी एतिरी तपश उन्हनि खे तपाए जो सॼो ॾींहुं अंदरि गारनि में अंदरि वेंदा हलिया हा। हिननि खे एतिरो अकुल ई फराम बि न हो त को घर ठाहे छॾियूं, का छत बनायूं ऐं उन ज़मीन ते को वण बि न हो, का छांव न हुई, को सायो न हो। पोइ सिकंदर ज़ुल्करनैन हिननि खे सारी क़ौम खे सम्झायो। सॼो ॾींहुं हू गार में अंदरि हूंदा,
ऐं राति जो जेॾी महिल सिज शाम जी थींदी हुई पोइ निकिरंदा हुआ ऐं पंहिंजा कमकार कंदा हुआ। राति हिननि जी कमकार में गुज़रंदी। पोइ ज़ुल्करनैन हिन खे सम्झायो, हाणे हुननि खे घर ठाहे ॾिनई, हीअं घर ठाहिबा, हीअं छित ठाहिबी, हाणे हिननि घरनि में रहो, लिबास जो बंदोबस्तु करे ॾिनई, जिस्म ते ही लिबास पायो, इन खां तव्हांजो ओघड़ बि ढकिजी वेंदी, तव्हां सिज जी तपश खां बची वेंदव, उस खां बि बचा, घर बि ठाहे ॾिनई। उन क़ौम खे कुझु अकुल सेखारे, सम्झ सेखारे, वरी उतां खां सुम्मा अतबा सबबा, वरी पंहिंजा असबाब सफ़र जा खणी अॻिते रवानो थियो। हत्ता इज़ा बलग बैन सद्दैन वजद इंदा कौमा कुलना या ज़ुल्करनैन इन्न याजूज व माजूज मुफ़सिदून फिल अर्ज़ फहल नजअलु लक खर्जन अला अन तजअल बैनना व बैनहुम सद्दा। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो, हलंदे हलंदे अहिड़ी जॻह ते पहुतो जेके ॿ पहाड़ हुआ, दीवारूं जीअं हुजनि ईअं दीवारुनि वांगुरु ॿ पहाड़ आहिनि। उन ॿिन्ही पहाड़नि जे साइड में हिकिड़ी क़ौम खे ॾिठई। अहिड़ी त क़ौम हुई जो न का ज़ुबान सम्झनि, न ॻाल्हाइण सम्झनि, कंहिंजी बि ज़ुबान उन्हनि खे न पई सम्झ में अचे। अहिड़ी क़ौम हुई, अजीब क़ौमूं हुयूं, जंहिंखे का ॻाल्हि सम्झ में न अचे पई, पंहिंजा पाण में रुगो ॻाल्हि सम्झंदा हुआ। पर हिननि कंहिं बि तरीक़े सां ज़ुल्करनैन खे सम्झायो ऐं हू अल्लाह ताला उनखे बादशाही बि ॾिनी हुई ऐं असबाब में इहे ॻाल्हियूं बची वियूं। अल्लाह ताला उनखे ज़ुबानूं बि सम्झाए छॾियूं, जिथे वञे हर क़ौम जी ॻाल्हि खे सम्झे। उहे असबाब हुआ। हिननि चयो असां हिकिड़ी दाह था तव्हांखे ॾियो, या ज़ुल्करनैन इन्न याजूज व माजूज मुफ़सिदून फिल अर्ज़ फहल नजअलु लक खर्जन अला अन तजअल बैनना व बैनहुम सद्दा। ऐं ज़ुल्करनैन छो त उन्हनि ॾिठो त हिन जो अंदाज़, बादशाही जो अंदाज़ आहे, ॾाढो आहे, सख़्त आहे, ऐं हिन जो सिपाह, हिन जी जमायत बि वॾी जमायत आहे, ऐं हिन वटि सभु सामान आहे। थी सघे थो त हीअ असांजी मदद करे। चवण लॻा, ऐं ज़ुल्करनैन, हिन जबल जे पोयां याजूज ऐं माजूज क़ौम आहे। एतिरा त ज़ालिम ऐं ॾाढा आहिनि, जेॾी महिल हू काह था कनि असांजे तरफ़, असांजो माल खायो वञनि, असांजा फसल तबाह कयो छॾीनि, का शइ नथा छॾीनि। असां तोखे कुझु न कुझु ॾियूं, जेको कुझु घुरी, अगरि तोखे ताक़त हुजे त असांखे हिन जे मां जान छॾा, अहिड़ी दीवार ठाहे ॾे, अहिड़ी का ओट ॾेई ॾे जो असांजी जान हिननि मां छुटी वञे। जेॾी महिल हिननि आछ कई ज़ुल्करनैन खे माल जी त असां तोखे कुझु ॾियूं था, हिन जवाब छा ॾिनो? काल मा मक्कनी फी रब्बी खैरुन फाइनूनी बिकुव्वतिन अजअल बैनकुम व बैनहुम रदमा। फरमाई, तव्हांजे हिननि पैसनि, दीनारनि, दरहमनि या तव्हांजे हिन मिल्कियत जी मूंखे परवाह कान्हे का। अल्लाह ताला जी तरफ़ां जेको कुझु मूंखे मिलियो आहे, उहो तमामु मूंखे अल्लाह ताला गंज ॾेई छॾियो आहे। तव्हांजे इन्हनि ॻाल्हियुनि खां वधीक मूंखे कुझु मिली वियो, जंहिंखे अल्लाह रब्बुल आलमीन उहा बादशाही अता कई आहे जो मग़रिब खां वठी मशरिक़ ताईं सफ़र करे सघे पियो, ॾाढी क़ौम खे शिकस्त ॾेई सघे थो। चवे थो, मूंखे तव्हांजो माल न खपे।
फ़अईनूनी बिक़ुव्वतिन नजअल बैनकुम व बैनहुम रदमा, लेकिन तव्हां मुंहिंजी मदद कयो कमकार में ऐं तव्हांजे लाइ के अहिड़ी त आड़ ऐं दीवार थो बनाए ॾियां जो या याजूज माजूज क़ौम न तव्हां वटि पहुची सघंदी, न तव्हांजी तबाही कंदी, न तव्हांजे इलाइक़नि में, ऐं उन्हनि खे बंदि क़ैद में रखंदुसि, अहिड़ी दीवार ॾींदुसि। जो ठीकु आहे, जीअं चओ असीं सारी क़ौम असांजी हिननि मां जान छुटी वञे। याजूज माजूज क़ौम केरु आहे? जानवर कोन्हनि, ॿी मखलूकात न आहे, आदम जो औलाद आहे, इंसान आहिनि। ख़तरनाक क़ौम आहे। क़यामत जे निशानियुनि मां वॾी निशानी उन वक़्तु ज़ुल्करनैन चयो हाणे ठीकु आहे, इहो तव्हांजो बंदोबस्तु कयां थो। आतूनी ज़ुबरल हदीद हत्ता इज़ा सावा बैन सदफैन क़ाल अनफुखू हत्ता इज़ा जअलहू नारन क़ाल आतूनी उफ़रिग अलैहि क़ितरा। चई वञो लोह जा टुकड़ा खणी अचो, लोह जूं चादरूं खणी अचो, जंहिं वटि जेको लोह आहे खणी अचो। सारे जा सारा उहो लोह खे जमा कयो वियो। जी हाणे हिननि ॿई जेके अचनि था हिन जे रस्ते खां, हाणे इन रस्ते में उहे लोह खे विछायो। पोइ हिन लोह हुनखे दीवार बनाए लोह खे रखंदो वियो, चादरूं लोह जूं, टुकड़ा लोह जा, ऐं ॿिए पासे टामे खे चई टामू खणी अचो, टामू खणी हुनखे बाहि ॾेई पघारी। टामू पघरिजी वियो, लोह लॻी वियो दीवार वांगुरु। क़ाल अनफुखू हत्ता इज़ा जअलहू नारन, उन लोह जी दीवार खे, उन लोह जे चादर खे बाहि ॾिनई, चई हिनखे दुखायो, बाहि खे ॿारियो, तेज़ कयो। जेॾी महिल उन्हनि काठियूं विझी बाहि ॿारींदा रहिया, तव्हांजो अल्लाह ताला फरमाए थो उहो लोह ॻाढ़ो बाहि वांगुरु थी वियो। चई क़ाल आतूनी उफ़रिग अलैहि क़ितरा, हाणे खणी अचो तव्हां टामू पघरियल। टामू पघरियल जो उनजे मथां नातई त उहो टामे जी मज़बूत लोह जी दीवार थी वई। हाणे सवाल ई पैदा कोन्हे इन लोह खे तोड़े सघनि। फमस्ताउ अन यज़ारू वमस्तताउ लहू नक़बा। ज़ुल्करनैन चवण लॻो ही उहा दीवार मूं तव्हांजे लाइ ॾेई छॾी आहे, न इन दीवार जे मथां चढ़ी सघंदा, न इन दीवार के नकब लगाए सघंदा, खाट लगाए सघंदा, न इन मां का सिंग बनाए सघंदा। अगर पत्थर बि हुजे हा त उनखे बि टोड़े वञनि हा, काठ हुजे हा त उनखे टोड़े वञनि हा, जा सिंग लॻाइणी हुजे हा त लॻाइना, पर हिन टामी ऐं लोह जी दीवार खे जेको पघरियल टामो आहे, सवाल ई पैदा कोन्हे न मथां चढ़ी ईंदा, न हिन मां का सिंग बनाए सघंदा। पर यादि रखो ऐं क़ौम वारो, हाज़ा रहमत मिन रब्बी फ़इज़ा जाअ वअदु रब्बी जअलहू दक्का। मुंहिंजी ही ताक़त न आहे, मुंहिंजी ही बादशाही न आहे, मुंहिंजी ही कुदरत न आहे, मुंहिंजो इहो कमाल न आहे, ही मुंहिंजे रब जी रहमत आहे। जंहिं क़यामत जे निशानी मां ई निशानी रखी अथव, जॾहिं उनजो वाइदो सचो ईंदो, उहो ॾींहुं ईंदो, उन ॾींहुं इन दीवार खे अल्लाह ताला मिटाए छॾींदो, इन दीवार के खत्म करे उन वक्त इन्हनि खे ॿाहिरि आज़ाद कंदो। फ़इज़ा जाअ वअदु रब्बी जअलहू दक्का वकान वअदु रब्बी हक़्क़ा। मुंहिंजे रब जो वाइदो सचो आहे। अहिड़ी दीवार उन्हनि खे ठाहे ॾिनई। सारी क़ौम याजूज माजूज अंदर ई रहिजी वई। याजूज माजूज क़ौम छा आहे? नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन कॾहिं पंहिंजे अज़वाज मुतहरात मां सैयदा उम्मुल मोमिनीन अम्मा ज़ैनब बिन्त जहश रज़ी अल्लाहु अन्हा जे घर हुजरे में आया। उम्मुल मोमिनीन फरमाए थी, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जीअं ई मुंहिंजे हुजरे में दाख़िल थिया, खौफ ज़दा जीअं हिरास में हुजनि,
खतरे जो आवाज करे रहा त पाण फरमाइन पया बर्बाद थी विया अरब, बर्बाद थी वई अरब जी कौम। मूं चयो कुर्बान वञा अल्लाह जा रसूल छा थी वियो? पाण फरमायूं अॼु मूंखे ॾेखारियो वियो आहे पंहिंजे आङुरियुनि सां इशारो करे फरमायूं हेतिरो सुराख याजूज ऐं माजूज उन दीवार में करे चुका आहिनि, अञा निकिरी नथा सघनि। पर मूंखे ॾेखारियो वियो आहे त हिननि एतिरी त कोशिश कई आहे जो सुराख जो इशारो करे फरमायूं एतिरी दीवार मां हिननि सुराख कयो आहे अञा निकिरी नथा सघनि। पर वैल थी वेंदो, तबाही थी वेंदी अरब जे ॾांहुं। उम्मुल मोमिनीन फरमाए थी अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा असां बहितरीन माण्हुनि जे हूंदे असीं बर्बाद थी वेंदासीं? हिन वक्त त तव्हांजी प्यारी ज़ात असां में मौजूद आहे, तव्हांजा प्यारा सहाबा मौजूद आहिनि, छा इन्हनि माण्हुनि जी मौजूदगी में असां बर्बाद थी वेंदासीं? फरमायूं ऐं ज़ैनब उहो वक्त बि ईंदो बेहयाई बुछड़ाई एतिरी उरूज ते हूंदी जो को बि बची न सघंदो, सभु बर्बाद थी वेंदा। याजूज माजूज कौम क़यामत जे निशानियुनि मां हिकु वॾी निशानी आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो हदीस सही मुस्लिम में पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मस्जिद में आया तो सहाबा किराम सैयदना नवाज बिन समान रजी अल्लाह तआला अन्हु फरमाइन था नबी अलैहिस्सलातु वस्सलाम मस्जिद में आया, असां पाण में साथी वेही करे क़यामत जूं ख़बरूं करे रहिया हुआसीं, क़यामत जो तज़किरो करे रहिया हुआसीं। उन वक़्त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन अची विया, असां ख़ामोशी अख्तियार कई, पाण फरमायूं छा जो ज़िक्र करे रहिया हुयव? अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़यामत जी निशानियुनि मां क़यामत जो तज़किरो असां करे रहिया हुआसीं। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो क़यामत एस ताईं कायम न थींदी जेस ताईं 10 शयूं न ज़ाहिर थियनि, जेस ताईं 10 शयूं ज़ाहिर न थियनि तेस ताईं क़यामत कायम न थींदी। पाण फरमायूं पहिरियों नंबर दूहे जो अचणु, अजीब क़िस्म जो इन दुनिया में जे अंदर दूहो पैदा थींदो। ॿियो नंबर पाण फरमायूं दज्जाल जो ज़ाहिर थियणु। टियों नंबर पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो दाबतुल अर्ज़, ज़मीन जो हिकु अजीब क़िस्म जो जानवर निकिरंदो। चौथों नंबर अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सिज जो मग़रिब खां उलहंदे खां वरी वापसि उभरणु। पंजों नंबर पाण फरमायूं ईसा अलैहिस्सलाम जो नुज़ूल थियणु। छहों नंबर पाण फरमायूं याजूज ऐं माजूज जी दीवार खे ढाइण ऐं उन्हनि जो ॿाहिरि निकिरी अचणु। सतों नंबर पाण फरमायूं मग़रिब जे अंदरि इंसाननि खे माण्हुनि जे बस्तियुनि खे ज़मीन में दबायो वेंदो, या बि निशानी आहे। उहा सारा उहे इंसान मग़रिब जा ज़मीन में दसाया वेंदा, दबाया वेंदा, दबजी वेंदा ज़मीन में। अठों नंबर पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो वरी मशरिक में अहिड़ो वाक़ियो थींदो। 9 नंबर पाण फरमायूं जज़ीरा अरब में वरी अहिड़ो वाक़ियो थींदो। 10 नंबर पाण फरमायूं अहिड़ी त हिकिड़ी बाहि निकिरंदी ख़तरनाक, जेका बाहि सभिनी खे अॻियां करे महशर जे मैदान में जमा कंदी। इहे 10 निशानियूं वॾे में वॾियूं पाण फरमायूं हिन में याजूज माजूज कौम। अॼु नंढियूं नंढियूं निशानियूं सभु ज़ाहिर थियनि पयूं। बाहि जो अचणु, अॼु अमेरिका में बाहि जेका तव्हां ॿुधी हूंदी एतिरी ख़तरनाक बाहि जो उन्हनि जा सारा वसाइल मशीनरियूं सभु नाकाम थी वयूं, मजबूर थी चवनि था हाणे कुदरत वारे खे दरख़्वास्त आहे त तूं रहम कर। हूअं हिननि खे पंहिंजो ॾाढ
पंहिंजी ताक़त ते ज़ोर हुयो, पर अहिड़ी बाहि आहे, उन बाहि खे विसाइण जे लाइ पाणी वारा जहाज पाणी जूं टैंकियूं खणी मथे वञनि था, उन्हनि खे ई बाहि लॻी वञे। अजीब क़िस्म जी बाहि आहे। इहे क़यामत जे अलामतुनि मां, निशानियुनि मां वॾियूं निशानियूं ज़ाहिर पियूं थियनि। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, याजूज ऐं माजूज क़ौम जो निकिरणु, ही उहा क़ौम आहे जंहिंजे लाइ सही मुस्लिम में हदीस आहे, तमामु वॾी हदीस आहे, जंहिंजो आउं मुख़्तसिर थोरो ज़िक्र थो हिन मौज़ू ते कयां। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमायो, जॾहिं दज्जाल खे क़त्ल करण जे लाइ हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो नुज़ूल थींदो, दज्जाल खे ख़त्म करण जे लाइ हज़रत ईसा अलैहिस्सलाम नाज़िल थींदो, उन वक़्तु हज़रत ईसा अलैहिस्सलाम दज्जाल खे ख़त्म करण खां पोइ बीठो हूंदो। उन जगह ते दज्जाल खां जेके बची वञण वारा मोमिन हज़रत ईसा अलैहिस्सलाम सां वञी मुलाक़ात कंदा। हज़रत ईसा अलैहिस्सलाम जेॾी महिल उन्हनि मोमिननि खे, मुस्लमाननि खे, यानी ईमान वारनि खे ॾिसंदो त ही दज्जाल खां, उनजे फितने खां बची आया आहिनि, कामयाब थी आया आहिनि, तॾहिं हज़रत ईसा अलैहिस्सलाम उन्हनि मोमिननि जे चेहरनि ते हथ पियो घुमाईंदो। उन वक़्तु अल्लाह जे तरफ़ां वही मोकिली वेंदी, ऐं ईसा जल्दी कर, जल्दी कर, पंहिंजा ही सारा मुस्लमान ही मोमिन वठी तूर जे तरफ़ हलियो वञ, पहाड़ जे तरफ़ हलियो वञ। अहिड़ी क़ौम, अहिड़ा बि असांजा बाना अथई, अहिड़ी क़ौम पहुचण वारी अथई, जेका ॾाढी क़ौम आहे, जंहिंजो मुक़ाबिलो ॿी क़ौम नथी करे सघे। तव्हां बि उनजो मुक़ाबिलो न करे सघंदव। उन वक़्तु ज़ुल्करनैन वारी दीवार खे अल्लाह ताला ढाहींदो ऐं उहे निकिरंदा, याजूज माजूज उतां खां। ऐं हदीस में आहे, रोज़ानो उन दीवार खे उहे कटींदा रहंदा आहिनि, कटींदा रहंदा आहिनि, कोशिशि कनि पिया, चवंदा बसि इजो कटिजी वई, सुभाणे निकिरंदासीं ॿाहिरि, पर हू बि इंशा अल्लाह चवनि ई न पिया। अल्लाह जे रसूल फरमायो, जेॾी महिल चयूं इंशा अल्लाह सुभाणे निकिरंदासीं न, उन ॾींहुं इहा दीवार ढहंदी, क़यामत जो मंज़र हूंदो, क़यामत जो ॾींहुं हूंदो, उन ॾींहुं निकिरंदा ॿाहिरि। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे वही थींदी, अल्लाह रब्बुल आलमीन फरमाईंदो आहे, ईसा इन्हनि मोमिननि खे जेके बची आया आहिनि दज्जाल जे फितने खां, इन्हनि मोमिननि खे वठी तूं रवानो थी वञ तूर सीना जे तरफ़। हज़रत ईसा अलैहिस्सलाम निकिरी वेंदो। जेॾी महिल उहा ज़ुल्करनैन जी तामे जी लोह जी बनायल दीवार ढही वई, उतां खां ई निकिरंदा। वतरकना बादहुम यौमइज़िन यमूजु फी बादिन वनुफ़िख़ फ़िस्सूर। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए तो, जेॾी महिल उतां खां निकिरंदा, बाज़ हिस्सो उन्हनि जो अञा निकिरंदो त बाज़ में हू घुसिजी वेंदा, काह कंदा उन्हनि माण्हुनि जे मथां, उन्हनि क़ौमुनि में मिलाइजी वेंदा, माण्हुनि जे मथां ॾाढ कंदा, माण्हू उनखे ॾिसी परेशान थी वेंदा, पंहिंजे घरनि में मासूर थी वेंदा। हज़रत ईसा अलैहिस्सलाम जेको दज्जाल खे बि क़त्ल कंदो, दज्जाल जो वॾो फितनो आहे, पर इन क़ौम सां अल्लाह फरमाए थो मुक़ाबिलो न करे सघंदे वञ तूर सीना जे तरफ़ हलियो वञ। हज़रत ईसा अलैहिस्सलाम त हलियो वेंदो। ही जीअं ई दीवार ज़ुल्करनैन जी ॾिनल मां ढहंदी, ही उतां खां जो निकिरंदा, एतिरो त हिननि जो जथो ऐं गिरोह हूंदो जो तमामु वॾो हिकु पाणीअ जी नदी हूंदी, पाणी जो वॾो चश्मो हूंदो, उहो सारे जो सारो पाणी पी वेंदा। वरी उन खां पोइ अचण वारा ॾिसंदा त पाणी जो ढुक न आहे, हेॾो वॾो चश्मो हो जेको खुटण जो न हुयो, पर ही चवंदा हिन में पाणी हुयो ई कोन। हिननि खे इहा ई ख़बर कान पवंदी तव्हां खां अॻु में जेको हिसो निकितो आहे, उन याजूज माजूज तव्हांजी क़ौम जो, उन्हनि इहो पाणी पी छॾियो आहे। एतिरे क़द्र जो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, उहे
मुसलमान पंहिंजे घरनि में मासूर थी वेंदा ईसा अलैहिस्सलाम ऐं उहे मोमिन उन्हनि वटि बि खाधो ख़तम थी वेंदो एतिरे क़दर जो पाण फरमायूं हिकिड़े पासे 100 दीनार हुजनि या 100 अशरफियूं हुजनि पर उन जॻह ते हिकिड़े ढगे जी सिरी जी क़ीमत बि ज़्यादा हूंदी कंहिंखे न हिकु ढगे जी रुगो कंध ढगे जो मिली वियो चवंदो बसि सभु दीनार दरहम पैसो सोन हिकिड़े पासे हुजे असांखे न खपे रुगो इहो मिलियो आहे खाधो इहो वक़्तु हूंदो छो त सारो खाधो ई खाई वेंदा कुझु न बचाईंदा ॾाढ कंदा हता के एतिरे क़दर अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ॾिसंदा त माण्हू भॼी विया असां खां लिकी विया के केॾां विया पोइ ही वरी तीर मोकिलींदा आसमान जे तरफ़ पाण फरमायूं अल्लाह ताला बि तीरनि खे रत में ॻाढ़ो करे वापसि मोकिलींदो पोइ चवंदा ॾिसो ज़मीन वारो असां केॾा ॾाढा आहियूं ज़मीन वारनि खे त असां भॼाए छॾियो पर आसमान वारनि खे बि असां शिकस्त ॾिनी आहे असांजा तीर रत में बि ॻाढ़ा थी पिया वापसि मोटनि अल्लाह ताला फरमाए थो पर ज़ालिम जी पछाड़ी कान्हे जहन्नम में हदीस में पाण फरमायूं जहन्नम जो तादाद घणो हूंदो 100 मां 99 जहन्नम में वेंदा हिकिड़ो जन्नत में वेंदो साहबन ताजुब कयो पाण फरमायूं 99 में याजूज माजूज बि गॾु हूंदा इहा ज़ालिम क़ौम बि उन्हनि में हूंदी छो त उहा आदम जो औलाद आहे 99 जेके जहन्नम में वेंदा उनजी कसरत ज़्यादा याजूज माजूज क़ौम मां बि हूंदी अल्लाह रब्बुल आलमीन जॾहिं महिल हज़रत ईसा अलैहिस्सलाम ऐं मोमिन दुआ घुरंदा ऐं अल्लाह करीम या रब्बुल आलमीन तू रहम फरमा हाणे त खाधो बि ख़तम थी वियो आहे पाणी ख़तम थी वियो आहे माण्हू त घरनि में मासूर थी विया आहिनि ही ज़ालिम ॿाहिरि निकिता आहिनि ऐं अल्लाह तुंहिंजो हुकुम आहे त तूर सीना ते वञो ऐं तव्हां मुक़ाबिलो न करे सघंदव मुंहिंजा अल्लाह हाणे त निकिरी बि नथा सघूं खाधो बि ख़तम थी वियो आहे का बि शइ कान्हे का इन्हनि ज़ालिमनि के नेस्तो नाबूद कर इन्हनि के बर्बाद कर अल्लाह रब्बुल आलमीन ईसा अलैहिस्सलाम ऐं मोमिननि मुसलमाननि जे दुआ खे क़बूल कंदो याजूज माजूज जे गर्दन में हिकु कीड़ो पैदा थींदो अहिड़ी त वबाई बीमारी हूंदी सारे जा सारा तबाह थी वेंदा मरी वेंदा ऐं उहे मरंदा रोडनि में रस्तनि ते एतिरे क़दर त तादाद में ज़्यादा लाश पिया हूंदा जो एतिरी त बदबू थी वेंदी जो ही त मरी विया हिननि मां त जान छुटी पर हाणे माण्हू ॿाहिरि कीअं निकिरनि इन बदबू जे करे निकिरी न सघंदा अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो अल्लाह रब्बुल आलमीन पखियुनि खे मोकिलींदो जिन जूं गर्दनूं उठनि वांगुरु वॾियूं हूंदियूं ईअं ई सम्झो जीअं ॻिझ पखी हूंदी आहे गोश्त बदबू खाइण वारी जंहिंजी गर्दन वॾी हूंदी आहे अहिड़े क़िस्म जा पखी अल्लाह रब्बुल आलमीन मोकिलींदो उहे इन्हनि याजूज ऐं माजूज जे गोश्त खे खाईंदा इन्हनि खे निचोड़ींदा इन्हनि खे ख़तम कंदा बाक़ी अञा बचंदा अल्लाह जे तरफ़ां हिकु तेज़ हवाई तूफ़ान लॻंदो सारे जा सारा समुंड जे हवाले थी वेंदा वरी अल्लाह जे तरफ़ां बारिश वसाई वेंदी उन बारिश वसण खां बाद में ज़मीन धोपी वेंदी बदबू ख़तम थी वेंदी अल्लाह जे रसूल फरमायो जॾहिं इहा याजूज माजूज वारी दीवार ढहंदी इहा सम्झो त क़यामत जे निशाननि मां निशानी आहे ऐं आख़िर में निशानियूं आहिनि तक़रीबन आख़िर में दज्जाल खां बाद में पोइ बि पाण फरमायूं याजूज माजूज खां पोइ बि पाण फरमायूं बैतुल्लाह जो तवाफ़ ऐं उम्रो अञा जारी हूंदो हज उम्रो अञा जारी हूंदो यानी अहिड़ियूं निशानियूं अची वेंदियूं पर आख़िरी निशानी फरमायूं याजूज माजूज खां पोइ छा आहे वतरकना बाज़हुम यौमइज़िन यमूजु फी बाज़िन वनुफ़िख़ फ़िस्सूर फरमायूं उन खां बाद में जॾहिं सूर में फूकियो वेंदो जेॾी महिल सूर फूकी वेंदी अल्लाह जे तरफ़ां इसराफील जी ज़िम्मेदारी आहे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम छा फरमायो आहे तव्हां छा था सोचो त इसराफील कॾहिं सूर फूकींदो
असांजे इंतज़ार में त अञा त ख़बर न आहे असांजी ज़िंदगी ख़तम थी वेंदी, असांजो औलाद उन्हनि जी ज़िंदगी ख़तम थी वेंदी, वरी उन्हनि जो औलाद, छो त क़यामत जूं निशानियूं त अञा असांजे नज़र में त परे आहिनि। पर अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा फरमायो आहे, हदीस मुस्नद अहमद में, जामे तिरमिज़ी में, अल्लाह जे रसूल फरमायो सहाबा खे, आऊं कीअं सुकून सां वेहां, आऊं कीअं सुकून सां रहां। पाण फरमायूं सिंह वारो सिंह पंहिंजे वात में रखी वेठो आहे ऐं गर्दन खे झुकाए करे कन अल्लाह जे तरफ़ ॾियो वेठो आहे। केॾी महिल उनखे हुकुम थो थिए त सिंह खे वॼाए, यानी सूर खे फूके। जेॾी महिल सूर फूकी वेंदी, अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो फसाइक मन फि समावाति वल अर्द, जेॾी महिल सूर फूकी वेंदी सारे जा सारा बेहोश थी वेंदा, सभिनी ते मौत अची वेंदो। पहिरियों दफ़ो इसराफील सूर फूकींदो, सभिनी ते मौत ईंदो। ॿियो दफ़ो सूर फूकींदो, सभु उथी वेही रहंदा। टियों दफ़ो हुकुम थींदो, पोइ भॼंदा महशर जे मैदान में, फजमअनाहुम जमआ, असां तमामु सभिनी खे हिकु मैदान में जमा कंदासूं। ही सूरत कहफ जो 11हों रुकू हो, जंहिंमें अल्लाह रब्बुल आलमीन ज़ुल्करनैन जो ज़िक्र फरमायो आहे। अल्लाह ताला खां दुआ आहे, अल्लाह रब्बुल आलमीन इन्हनि सचनि वाक़िअनि खे असांखे सम्झण जी तौफ़ीक़ अता फरमाए। वाक़िआ ॿुधाया वेंदा आहिनि, कूड़ा किस्सा ॿुधाया वेंदा आहिनि, लेकिन जेको क़ुरान करीम जंहिंखे ज़िक्र कयो आहे उहो सचो ई वाक़ियो आहे। अल्लाह जे रसूल जी ज़ुबान जंहिंखे ज़िक्र कयो आहे उहो ई सचो वाक़ियो आहे। उहो असांजे लाइ नसीहत आहे, वॾो सबक़ आहे हिन ज़िंदगी में। अल्लाह ताला खां दुआ आहे, अल्लाह रब्बुल आलमीन असांखे क़ुरान व सुन्नत ते अमल करण तौफ़ीक़ अता फरमाए। जिन साथियुनि ही प्रोग्राम रखियो आहे, अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि खे जज़ाए ख़ैर अता फरमाए। अल्लाह ताला उन्हनि जे अहल में, माल में, रिज़्क़ में, औलाद में बरकत अता फरमाए। अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि जूं मुश्किलातूं बि हल करे ऐं सभिनी जो हिते अचणु अल्लाह रब्बुल आलमीन क़बूल फरमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह।